दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिते आइल ऑफ वाइट में कैल्सब्रूक म्यूज़ियम कैल्सब्रूक कैसल में आया आहियूं। हीउ कैसल हूअं त 750 साल पुराणो आहे, पर हिन जी जेका बेसिक हींअर जी जेका अहमियत आहे उहा इन जे करे आहे जो हिते किंग चार्ल्स पंहिंजे आख़िरी ॾींहंनि में अची रहियो हो ऐं उन खां पोइ हिन हिते क़ैद थी वियो हो, छाकाणि जो इन क़ैद जे करे हुनखे एतिरो त ज़हन में हो त हू हिते अहिड़ी तरह सां रहे जो हुनखे उहा सज़ा न मिली सघे जेका पार्लियामेंटेरियंस उनखे सज़ा ॾिनी हुई। किंग चार्ल्स वन 1625 में जेको आहे सो किंग थियो, जॾहिं हुनजो पीउ किंग जेम्स गुज़ारे वियो। ऐं हिते तव्हांखे ख़बर आहे त मोनार्की आहे इंग्लैंड में, ऐं जॾहिं कोई किंग थींदो आहे त हू उन्हनि ॾींहंनि में ईअं ई हूंदो हो ॼण त बादशाह हो। ऐं हुन ईंदे ई कुझु अहिड़ा कानून पास कया, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जो उते जी पब्लिक ऐं उते जी उन वक़्त जी जेका पार्लियामेंट हुई उहा हुन मां ख़ुशि न हुई। हुन ख़ासि तौर ते इहो कानून पास कयो त आउं जेको आहे सो ख़ुदा जो ख़लीफ़ो आहियां, आउं जेको फ़ैसिलो करियां थो उहो ईअं आहे ॼण अलाह जो फ़ैसिलो आहे। तंहिंजे करे आउं जेको बि हिते कानून पास कंदुसि उन जे ख़िलाफ़ु जेको बि आवाज़ु उथारींदो उनखे क़ौम जो गद्दार सम्झो वेंदो। तंहिंजे करे इहो कानून जेको आहे सो हिते लागू थी वियो। उनखां सवाइ उन हिकिड़ो कानून पास कयो त जेके बि टैक्सिस नेवल ऑफिसर्स मां अचनि था या नेवी जे जेका नेवी जी आमदरफ़्त थिए थी शिपिंग जे ज़रिए, उन आमदरफ़्त मां जेको पैसो बचे थो उहो सॼो किंग जे ख़ज़ाने में वञे ऐं उहो जेको आहे सो आवाम जे भलाईअ या आवाम जे कमनि में न वेंदो। अहिड़े तरीक़े सां हुन कुझु लैंड्स बि जेके आहिनि से ऑक्यूपाए करणु शुरू कयूं। जॾहिं उहे लैंड्स हुननि ऑक्यूपाए करणु शुरू कयूं ऐं इहे कानून पास कया त उते जी उन वक़्त जी जेका पार्लियामेंट हुई उन चयो त असां जेको आहे सो इहो कानून तव्हां जेको पास करियो था उनखे क़बूल नथा करियूं। ऐं जीअं ई हुननि रुकावटूं पेश कयूं त किंग चार्ल्स उन वक़्तु 9 पहिरीं MPA सस्पेंड कया, ऐं जीअं ई हुन 9 MPA सस्पेंड कया त पार्लियामेंट अञा वधीक आवाज़ उथारण लॻी ऐं हुनखे चवणु लॻी त तव्हां इहे कानून पास न करियो। पोइ पार्लियामेंट ऐं किंग चार्ल्स जे विच में 1625 खां वठी 1629 ताईं निगोशिएशन्स हलंदियूं रहियूं, यानी डायलॉग हलंदो रहियो। हू हुनखे चवंदो रहियो त न आउं डिवाइन गॉड आहियां, ऐं जेको चवां थो उहो तव्हांखे क़बूलु करिणो पवंदो। हुननि जो चवणु इहो त न, इहो वोटिंग जे ज़रिए थींदो। अवाम जेकॾहिं कंहिं कानून खे पास कंदी त उहो वोटिंग थींदी, जे न त इहो कानून पास कोन थींदो। पोइ 1629 में किंग चार्ल्स सॼी पार्लियामेंट डिज़ोल्व करे छॾी ऐं हुननि सभिनी खे घर विहारे छॾियो। जॾहिं पार्लियामेंट डिज़ोल्व करे छॾी ऐं हू चई त आउं त रूल ऑफ द लॉ आहियां, ऐं जेको कानून कंदुसि बसि आउं ई जेको आहे सो तव्हांजो आमिर आहियां, ईअं चई सघिजे थो त हू आमिर थी वेठो। पोइ 1629 खां वठी 1640 ताईं पार्लियामेंट में मुख़्तलिफ़ ग्रुप्स ठहणु लॻा। हुननि पंहिंजी फ़ौज ठाहिणु शुरू कई, हुन कुझु तहरीकूं हलाइणु शुरू कयूं ऐं मोस्टली यॉर्कशायर में, मोस्टली जेको आहे सो आयरलैंड में ऐं इंग्लैंड जे कुझु पासनि में हुननि जा कुझु साथी पैदा थिया, हुननि जा सहकार करण वारा पैदा थिया। होॾां किंग चार्ल्स बि पंहिंजी जेका हुनजी असुलु फ़ौज हुई उहा हुन सां गॾु हलणु लॻी ऐं ईअं जेको आहे सॼे मुल्क में सिविल वार जहिड़ी पोज़ीशन पैदा थी वई। इहा सिविल वार जेका पस मंज़र में ठहंदी रही, इहा 1642 खां वठी 1648 ताईं तमामु घणी गर्मी अख़्तियार करे वई। ऐं पोइ बेसिल्डन में 1648 में बेसिल्डन में हिते जो हिकु इलाइक़ो आहे, उते जेका जंग थी उन में किंग चार्ल्स हारायो ऐं उहा जंग पार्लियामेंटेरियंस जो जेको जथो हो उन्हनि खटी। पार्लियामेंटेरियंस जी जेका तहरीक हली उनजो वॾे में वॾो जेको पार्लियामेंटेरियन हो उहो हो ओलिवर क्रॉमवेल, जंहिं तमामु वॾी जदोजहद कई ऐं जेको उन्हनि सभिनी जो लीडर बनियो। ऐं उन जंग खटण खां पोइ किंग चार्ल्स खे हुननि पहिरीं त लंडन में क़ैद कयो ऐं उन खां पोइ हुन कोशिशि कई त आउं जेको आहे साउथैम्पटन वञा। हीउ जेको आइल ऑफ वाइट आहे उहो साउथैम्पटन इलाइक़े में अचे थो। उते अची उते जे गवर्नर खे किंग चार्ल्स रिक्वेस्ट कई त मूंखे आइल ऑफ वाइट में जेको हीउ महल आहे कैल्सब्रूक कैसल जेको आहे इन में हुन चयो त मूंखे जेको आहे सो हिते जॻह ॾिनी वञे। हाणे हिते हू 10 महीना क़ैद रहियो। असां इहे जॻहियूं हींअर ॾिसी आया आहियूं, जंहिंमें हुनजो बेडरूम आहे, जंहिंमें हू रहंदो हो। ऐं हिते जा माण्हू हाणे चवनि था त हू हिकिड़ो सूफ़ी हो वॾो ऐं ख़ुदा जो बंदो हो। ऐं हुनजी जेका धीअ हुई विक्टोरिया, उहा बि उन
खौफ़ में डिप्रेशन में गुज़ारे वई उन जे लाइ बि चवनि था त उहा बि अलाह जी बंदी हुई ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं आख़िरी ॾींहं थिया हिन जेल में रहंदे बि हुन 2 दफ़ा हिते खां भॼण जी कोशिशि कई ऐं पर भॼी न सघियो छो जो जेको महमद हो साउथैम्पटन जो जेको गवर्नर हो उहो बि पार्लियामेंटेरियन सां गॾिजी वियो ऐं उन हिन खे प्रिजनर करे रखियो पोइ 3 जनवरी 1849 ते हुनखे लंडन में घुराए हैमिल्टन में हुनजो कंधु कपियो वियो यानी हिकिड़े थ्रोन हिकिड़े तमामु वॾे जेको क्राउन आहे उन जे बादशाह खे पंहिंजे ई मुल्क में सॼी क़ौम जे आॾो टेबल ते उनजो कंधु रखी उनखे कपियो वियो इहो कोर्ट फ़ैसिलो कयो हो इन मौत जे करे हिन वक़्तु दुनिया में सम्झो वञे थो त उहो को शहीद थी वियो पर बहरहाल इहा जिदोजहद जेका आहे सा हिकु जमहूरियत जी जिदोजहद हुई ऐं जमहूरियत खे बहाल करण जी जिदोजहद हुई पर दुनिया जा जेके तारीख़दान आहिनि उहे सम्झनि था त इहा जेका सज़ा हुई मौत जी सज़ा उहा हुन जे लाइ तमामु ख़राबु हुई ऐं उन मौत जी सज़ा जे करे हुनखे हाणे हिकिड़ो शहीद सम्झो वञे थो त इन जे करे अॼु असां हिन महल में असां आया आहियूं ऐं उते इहो सॼो माहौल असां ॾिठो आहे ऐं आउं सम्झां थो त इहो हिस्ट्री जो हिकु पार्ट आहे ऐं तव्हांखे बि हिते करे अची हीअ सभु शयूं ॾिसणु घुरिजनि सो उनखां पोइ वरी असां कैल्सबर्ग ग्रुप जेको कैसल हो उतां पोइ वरी असां सभई हिते आयासीं हिते हीअ वरी कैसल पॉइंट आहे जिते मोस्टली माण्हू शाम पंहिंजी गुज़ारणु अचनि था ऐं हिते तमामु घणा माण्हू पंहिंजी जेको आहे सो रोइंग करे रहिया आहिनि पंहिंजूं बोट्स आहिनि माण्हू वटि जंहिंमें उहे पंहिंजे कपल्स ऐं पंहिंजी फैमिली सां गॾु घुमणु वञनि था ऐं केतिरा माण्हू हिते वेही कचहरी करे रहिया आहिनि बीच जे साम्हूं मुख़्तलिफ़ बेचिस रखियल आहिनि माण्हू वेठा कटे कनि था मुख़्तलिफ़ रेस्टोरेंट्स आहिनि त रिफ्रेशमेंट जे लाइ ऐं एंटरटेनमेंट जे लाइ हीअ हिकु तमामु सुठो पॉइंट आहे ऐं माण्हू खिलंदे खिलंदे नज़र अचनि था अॼु इतफ़ाक़ सां सनशाइन बि तमामु बहितरीनु आहे ऐं असां पंहिंजी टूर जेका लंडन खां शुरू कई हुईसीं गाॾीअ में उतां चढ़ियासीं ऐं साउथैम्पटन मां फेरीअ में वेठासीं वरी फेरीअ में चढ़ी आइल ऑफ वाइट वियासीं वरी आइल ऑफ वाइट में कैल्सबर्ग कैसल ॾिठोसीं ऐं उन खां पोइ हिते कैसल पॉइंट ते आया आहियूं त अॼु असांजी हीअ टूर ॾाढी सुठी गुज़री आहे ऐं इन टूर में मूंसां गॾु ज़ुबैदा मेतलो सफ़िया मेतलो कोमलता ऐं अलीशा बि मौजूदु हुयूं जिन बि माना मूंखे तमामु घणो साथ ॾिनो ऐं उन्हनि जे बि आउं सम्झां थो त हीअ इंटरटेनमेंट जो हिकिड़ो तमामु सुठो ॾींहुं गुज़रियो आहे त मूं चयो त हीअ जेके ख़ुशगवार लम्हा आहिनि हीअ जेके ख़ुशगवार पलियूं आहिनि उहे तव्हां सां शेयर कजां